तवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ़ जी हिकायत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मुतिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत में चंद गुज़ारिशात पेश करणा आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला शल उन ते अमल जी तौफ़ीक़ अदा फरमाए। अल्लाह साईं जल जलालू अमन वालू हिन आयत सगोरी में आम दावत ॾिनी आहे। क़ुरान मजीद जो दुस्तूर आहे त जॾहिं कंहिं बि हुकुम खे कंहिं क़ौम जे लाइ या मख़सूस मुसलमाननि जे लाइ नाज़िल फरमाईंदो आहे त उन क़ौम खे मुखातब थी उन जो नालो वठी उन्हनि खे हुकुम ॾिनो वेंदो आहे। मुसलमाननि जे लाइ या अय्युहल्लज़ीना आमनू जे ख़िताब सां ख़ासि तौर सां गुफ़्तगू कई वेंदी आहे। तफ़सीरनि ईअं बि लिखियो आहे त क़ुरान पाक में जिथे भी या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ आयो आहे, याने ऐं ईमान वारो, इहो नबी करीम जे हिजरत खां बाद जे नुज़ूल जो वक़्तु आहे। याने हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के पाक मां हिजरत करे जॾहिं मदीने आया ऐं मदीने अचण खां पोइ जॾहिं जेके बि आयतूं लथियूं त अल्लाह ताला मोमिननि खे ख़िताब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू करे त आहे ईमान वारो। हीअ ॻाल्हि तव्हांजे लाइ लाज़िम आहे। अक्सर ईअं थियो आहे
पर हिजरत खां अॻु में जेका मक्की ज़िंदगी हुई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, त उन मक्की ज़िंदगी में वरी जेके ख़िताब हुआ, इरशाद हुआ, अहकाम नाज़िल थिया, उन में वरी अल्लाह ताला फरमाईंदो हो या अय्युहन्नास, ऐं इंसानो। आम इंसाननि खे ख़िताब हूंदो हो। मक्की ज़िंदगी में घणो करे या अय्युहन्नास जे ख़िताब सां, ऐं मदनी ज़िंदगीअ में घणो करे या अय्युहल्लज़ीना आमनू जे ख़िताब सां अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालुहु इंसाननि खे, क़ौम खे, तव्हां असांखे मुख़ातब थियो आहे। हीअ जेका मूं आयत तव्हां जे आॾो तिलावत कई आहे, उन में ख़िताब आहे या अय्युहन्नास जो, जंहिंजी माना आहे ऐं इंसानो। हाणे इंसाननि खे ख़ुदा ताला आम कहिड़ो ख़िताब फरमायो आहे, उन ते तव्हां असांखे गौर करिणो आहे। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु व मनवारु इरशाद फरमायो या अय्युहन्नास, ऐं इंसानो। अवां सोचो इंसाननि में सभई मज़हब अची विया। दुनिया में जेतिरा बि मज़हब आहिनि, तव्हांजो असांजो अक़ीदो ईमान आहे त सभिनी मज़हबनि में सचो ऐं हक़ इस्लाम मज़हब आहे, इस्लाम दीन आहे। इस्लाम खां सवाइ ॿिया सभु दीन ग़लति आहिनि। अल्लाह ताला फरमायो इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, बेशक अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात वटि मक़बूल तरीन दीन जेको आहे सो इस्लाम आहे। दुनिया में अहिड़ा बि मज़हब आहिनि, हाणे बि आहिनि, चवंदा आहिनि क़ुरान सचो आहे, नबी सचो आहे, अल्लाह हिकु आहे, मुस्लमाननि जो दीन इस्लाम बि सचो आहे। यानी इन ॻाल्हि जो इक़रार कंदा आहिनि त रसूलुल्लाह सचो नबी आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे, क़बर बि आहे, क़यामत बि आहे, हिसाब किताब बि आहे, आख़िरत में पुछाणो बि आहे। सभु कुझु सच मञींदा आहिनि, क़ुरान खे अल्लाह जो किताब मञींदा आहिनि। पर ईअं बि चवंदा आहिनि त असांजो पंहिंजो फलाणो मज़हब हिंदू आहे, बुद्ध आहे, सिख मज़हब आहे, या को ॿियो मज़हब आहे, असांजो उहो मज़हब बि सचो आहे। हाणे जंहिं चयो त अल्लाह हिकु आहे, जंहिं चयो त नबी सचो आहे, जंहिं चयो त क़ुरान अल्लाह जो किताब आहे, जंहिं चयो त क़यामत बरहक़ आहे, जंहिं चयो त अल्लाह पाक जो दीन बि सचो आहे, पर उन सां गॾु चवे थो असांजो हिंदू मज़हब, असांजो ईसाई मज़हब, या असांजो यहूदी मज़हब, या सिख मज़हब, या बुद्ध मज़हब, उहो बि सचो आहे। इनखे अल्लाह पाक जो इस्लाम दीन मुस्लमान क़बूल कोन कंदो आहे। छाजे करे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे इस्लाम खे सचो मञ, इस्लाम खां सवाइ ॿियनि सभिनी कूड़नि दीननि जो इनकार कर। रुगो इस्लाम खे इस्लाम मञण सां मुस्लमान कोन थींदो। चवे इस्लाम सचो आहे, नबी हिकु आहे, अल्लाह हिकु आहे, आख़िरत सच आहे, क़ुरान सचो आहे, अल्लाह जा अहकाम सभु सचा आहिनि, मां मञां थो। इनखे मुस्लमान कोन चइबो। मुस्लमान उनखे तॾहिं चइबो जेसीं ताईं ॿियनि दीननि खां बेज़ारी न करे। छो त अल्लाह ताला फरमाईंदा उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा, ऐं मोमिनो मुस्लमानो इस्लाम में दाख़िल थियण जी दावा करण वारो, मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो तव्हांखे हुकुमात इस्लाम में मुकम्मिल तरह कामिल तरह दाख़िल थी वञो। यानी ॿियनि दीननि जो बि इनकार कयो, तव्हांखे मञणो आहे त हिकिड़ो दीन मञणो आहे त मुंहिंजे महबूब हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन इस्लाम आंदो आहे उहो ई सचो आहे। उन खां बाद में ॿिया जेतिरा बि दीन आहिनि उहे बातिल आहिनि, उहे कूड़ा आहिनि, उहे सही न आहिनि। तॾहिं मुस्लमान लिखबो आहे। बाक़ी हुनखे बि मञे, हुनखे बि मञे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां इनखे मुस्लमाननि जे जमात में दाख़िल कोन फरमाईंदो आहियां। इस्लाम क़बूल कजे, उन सां गॾोगॾु रद्द कुफ़ुर बि कजे।
कुफर जी तरदीद भी कजे, जेके भी बातिल अक़ीदा, बातिल मज़हब, बातिल प्रोग्राम हल उन्हनि खे भी तरदीद करे ख़त्म करे छॾिजे। बाक़ी जेके चवंदा हो बि सही आहे, हो बि सही आहे। अॼुकल्ह जी असांजा आम मुस्लमान भी आहिनि, मुस्लमान भी सॾाइनि था, हिंदू भी न आहिनि, ईसाई भी न आहिनि, यहूदी भी न आहिनि, नसारा भी न आहिनि, आहिनि भी मुस्लमान, पर मुस्लमाननि जे फ़िरक़नि में वरी चवंदा आहिनि अबा हो बि सचा, हो बि सचा, हो बि सही हल, हू बि सही हल। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे अहिड़े मुस्लमान जे दीन जी मां अल्लाह खे परवाह आहे ई कान का। वमिनन्नास मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आखिर वमा हुम बिमुमिनीन युखादिऊन अल्लाह वल्लज़ीना आमनू वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम वमा यशऊरून फी क़ुलूबिहिम मरदुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा वलहुम अज़ाबुन अलीम। और मुंहिंजा प्यारा दोस्तों अज़ीज़ो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अहिड़नि माण्हुनि जी असांखे ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे जॾहिं अल्लाह जो क़ुरान असांखे वाज़ह करे ॿुधाए थो। इन खां वधीक ॿी का बि ॻाल्हि कान्हे। दुरूद पढ़, मां तोखे आयतनि जी माना ॿुधाए छॾियां। ॾाढे मोहबत सां वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। व मिनन्नास, के माण्हू आहिनि, अल्लाह से थो चए त के माण्हू आहिनि, माण्हुनि में आहिनि। व मिनन्नास, कुझु माण्हू आहिनि, यक़ूलून आमन्ना बिल्लाह, चवनि था असांजो अल्लाह ते ईमान आहे, व बिल यौमिल आखिर, आख़िरत ते बि ईमान आहे। अल्लाह बि मञूं था, रसूल बि मञूं था, आख़िरत ते बि असांजो ईमान आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो वमा हुम बिमुमिनीन, इहे मोमिन न आहिनि। या अल्लाह वेचारा चवनि था आमनतु बिल्लाहि व बिल यौमिल आखिर, असांजो अल्लाह ते ईमान आहे, आख़िरत ते ईमान आहे, तोखे मञनि पोइ बि मोमिन न आहिनि। न न न न, छो साईं? युखादिऊन अल्लाह वल्लज़ीना आमनू वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम, इन्हनि जी आदत आहे इहे अल्लाह पाक खे धोखो ॾियणु चाहिनि था, ऐं जेके मोमिन मुस्लमान आहिनि उन्हनि खे बि धोखो ॾियणु चाहिनि था। कीअं था धोखो ॾियनि? वरी ॿी आयत में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त जंहिं वक़्त में उहे माण्हू काफ़रनि सां मिलंदा आहिनि त काफ़रनि खे चवंदा आहिनि नहनु माकुम, असां तव्हां सां आहियूं। व इज़ा खलऊ इला शयातीनहिम क़ालू इन्ना माकुम, मोमिननि खे चवंदा आहिनि त असां तव्हां सां आहियूं। पर वरी जॾहिं मां काफ़रनि ॾे वेंदा आहिनि त काफ़रनि खे चवंदा आहिनि असां तव्हां सां गॾु आहियूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो ये ला इलाहा हाउलाए वला इलाहा हाउलाए, न हेॾे जा न होॾे जा, न हुननि जा न असांजा। तंहिंजे करे मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इन्हनि जे ईमान वारी तस्दीक क़बूल कोन थो कयां। ईमान जी तस्दीक उन्हनि जी क़बूल आहे जेको अबू बकर वांगुरु चवे त मुहम्मद अल्लाह जो सचो नबी आहे, अल्लाह जी ज़ात सचो आहे, अल्लाह जो दीन सचो आहे। असांजे अबन ॾाॾनि वारा दीन सभई कूड़ा आहिनि, इहे बुत लात मनात उज़ा माबूद सभु ग़लति आहिनि। जेसीं ताईं तरदीद ॿियनि कुफरनि जी न कंदो तेसीं ताईं मोमिन कोन थींदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए थो मूंखे बि उहो मोमिन खपे जेको अल्लाह पाक जे सचे दीन खां सवाइ ॿियनि दीननि खां बेज़ार थी वञे। बाक़ी होॾे बि पूरो, होॾे बि पूरो, उनखे सिंधी में तव्हां असां चवंदा आहियूं मुनाफ़िक़, क़ुरान बि उनखे चवंदो आहे मुनाफ़िक़। अल्लाह ताला जल जलालहु व मनवालहु पूरे क़ुरान करीम में हिकिड़ी सूरत अल्लाह थी जंहिंजो नालो ई आहे सूरत मुनाफ़िक़ून। माना उन्हनि जे शान में नाहे, उन्हनि जे निशाननि खे अल्लाह ताला बयानु फरमायो आहे। इज़ा जाकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह, ऐं मुंहिंजा हबीब ऐं मुनाफ़िक़ तो वटि ईंदा आहिनि, चवंदा आहिनि नशहदु इन्नका लरसूलुल्लाह, असां शाहिदी था ॾियूं तूं अल्लाह जो रसूल आहीं।
सोना तो अल्लाह जो रसूल आ, तो ते जिब्रील इंदो आ, तो ते कुरान इंदो आ, तू सच्चो नबी आ, तो के अल्लाह ताला सच्चो करे मोकलियो आ। अल्लाह ताला फरमाए तो वल्लाहु यअलमु इन्नका लरसूलुहु, माला के खबरा माके पतो आ तू बराबर अल्लाह जो रसूल आ, पर इन्नल मुनाफिकीन लकाज़िबून, ए कूड़ था ॻाल्हाइनि सचो नथा चवनि। या इलाहुल आलमीन कीअं था कूड़ ॻाल्हाइनि? अबाहीअ छा आहे? ॾाढे चओ पक, मां तो चवां न। तव्हां चवंदो मौलवी साहब हाणे आहे त मौलवी, पर हाणे 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 बसि रिटायर आहे। अरे लठ आहे, हीअ लठ खे लठ पिया चऊं, वरी चयो तो लठ न आहे। अबाही छा आहे? न न रूमाल आहे। अवां चवंदो बाबा हाणे मौलवी साहब रिटायर थी वियो। लठ खे लठ चवणु हक़ीक़त आहे, रूमाल खे रूमाल चवणु हक़ीक़त आहे। पाण किथे वेठा आहियूं बाबा? मां तो चवां न। माण्हू चवंदा बाबा अलाए छा थी वियो असांजे मौलवी साहब खे? मस्जिद में वेठा आहियूं, चवे थो मस्जिद में न आहियूं। रूमाल आहे, चवे थो रूमाल न आहे। लठ आहे, चवे थो लठ न आहे। मुंहिंजा अदा जॾहिं आहे रूमाल ऐं चऊं था रूमाल त पोइ कूड़ छाजो आहे? आहे लठ ऐं चऊं था त आहे बि लठ, पोइ कूड़ छाजो आहे? मोहम्मद मीर आहे बि रसूल ऐं हो मुनाफ़िक बि चवनि था आहे रसूल, पोइ कूड़ा छो थिया? दुरूद पढ़ंदा ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुजादा ईमान नालो आहे इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुन बिल क़ल्ब। ईमान जो नालो छा आहे? इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुन बिल क़ल्ब। ईमान इनखे चइबो आहे जो ज़ुबान सां बि इक़रार कर ऐं उन ज़ुबान वारे इक़रार जी तुंहिंजी दिलि बि तस्दीक करे। याने दिलि ऐं ज़ुबान हिकिड़ी ॻाल्हि हुजे। दिलि में आहे त मुहम्मद नबी आहे, ज़ुबान बि चवे त मुहम्मद मीर नबी आहे। दिलि चवे त रसूलुल्लाह सचो आहे ऐं ज़ुबान बि चवे त ख़ुदा जो रसूल सचो आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून, इहे मुनाफ़िक़ कूड़ था हणनि। इन्हीअ जे करे जो हो ज़ुबान सां चवंदा हुआ त मुहम्मद करीम सचो आहे, पर हुननि जी दिलि चवंदी ही त न न सचो न आहे, मिड़ई ठगी था कयूं। अल्लाह ताला तरी फरमायो त इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून, भली तोखे अल्लाह जो सचो रसूल ज़ुबान सां चवनि था पर हिननि जी दिलि कान थी मञे। मां अल्लाह पाक जी नज़र दिलि ते बि हूंदी आहे, तॾहिं मां चवां थो त इहे कूड़ा आहिनि, ग़लति था चवनि पिया। मुनाफ़िक़ खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कूड़ो सॼो आहे। अल्लाह शर तव्हां सां सभिनी मुस्लमान खे मुनाफ़िक़ी खां बचाए। चओ आमीन। ॿिए हंधि अल्लाह से फरमाए त इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दर्किल अस्फ़ल मिनन नार। मुनाफ़िक़ माण्हू दोज़ख जे ओ सफ़ा तरे में हूंदो, हेठि हूंदो। यानी काफ़र बि अञा कुझु मथे हूंदा, उन्हनि सां बि कुझु न कुझु रिआयत हूंदी, पर मुनाफ़िक़ सां रिआयत न हूंदी। छाजे लाइ? त उहो धोखो ॾियणु चाहींदो आहे। युख़ादिऊन अल्लाह, इहो धोखो ॾियणु चाहींदा आहिनि अल्लाह जे ज़ात खे। पर मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला फरमाए थो वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम, इहे अल्लाह ताला खे धोखो ॾेई न सघंदा, इहे पंहिंजे पाण खे धोखे में रखनि था पिया। अल्लाह खे केरु धोखो ॾेई सघंदो? उहो कोशिशि कंदा आहिनि त असां अल्लाह खे धोखो ॾियूं, पर अल्लाह पाक धोखे खां पाक आहे। मुंहिंजा दोस्त त मुस्लमान उन्ही खे चइबो, मोमिन उन्ही खे चइबो जंहिंजी ज़ुबान ते बि उहा ॻाल्हि हुजे त दिलि में बि उहा ॻाल्हि हुजे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जेतिरा बि दीन हा उन्ही सभिनी दीननि वारनि खे फरमायो या अय्युहन्नास, ऐं इंसानो। अॻिते ॿुधो सलात मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा हलो। अञा ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नास, ऐ इंसानो कहिड़े बि मज़हब जा आहियो, कहिड़े बि मज़हब सां तव्हांजो वास्तो आहे। उअबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम, पंहिंजे रब जी इबादत कयो जंहिं रब करीम तव्हांखे पैदा कयो आहे। जंहिं रब तव्हांखे, अल्लाह जी सिफ़त रुगो पैदा करण जी न आहे,
अल्लाह ताला ख़ालिक़ आहे, पैदा त कयई, पर रज़ाक़ भी आ, मुही भी आ, मुमीत भी आ, हय्यु भी आ, क़य्यूम भी आ। रब करीम जी ज़ात बाबरकात असांजे लाइ सभु कुझु आहे। कई रब करीम जे ज़ात बाबरकात जूं वसूं आहिनि, पर हिन आयत करीमा में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजी सिफ़त ॿुधाई कहिड़ी, वल्लज़ी ख़लक़कुम, ओ रब्बुल आलमीन जेको तव्हांजो ख़ालिक़ आहे। आख़िर इन्ही में कहिड़ी हिकमत आहे? उहा हीअ हिकमत आहे त काफ़र जेके अल्लाह पाक सां ॿियनि खे शरीक कंदा हुआ, शिरक करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात सां शिरक बणाईंदा हुआ, पर उन्हनि जो इहो बि अक़ीदो हूंदो हो त मींहुं फलाणो असांजो बुत वसाईंदो आहे, शफ़ा असांखे फलाणो बुत ॾींदो आहे, औलाद असांखे फलाणे बुत वटां मिलंदी आहे, रिज़्क़ रोज़ी फलाणे वटां मिलंदो आहे, मौसमूं फलाणो तब्दील कंदो आहे। इहे सभई ॻाल्हियूं कंदा हुआ, पर उहे साॻा मुशरिक इहा ॻाल्हि बि क़बूल कंदा हुआ भली इहे सभई कम बुत कनि, पर ख़ल्क़ींदो सिर्फ़ु हिकिड़ो वहदहू ला शरीक रब्बुल आलमीन आहे। ख़ल्क़ण वारो ॿियो केर बि कोन्हे। ख़ालिक़ केरु आहे? चओ अल्लाह। ज़ोर सां चओ ख़ालिक़ केरु आहे? अल्लाह ख़ालिक़ आहे। इहो तव्हांजो त अक़ीदो आहे, पर मुशरिकनि जो बि अक़ीदो इहो हूंदो हो। मुशरिक ॿिया अक़ीदा ग़लति रखंदा हुआ। मिसाल, मींहुं फलाणो बुत वसाईंदो, हवा फलाणो वसाईंदो, बीमारी फलाणो दूर कंदो, चङो भलो फलाणो कंदो, रिज़्क़ रोज़ी फलाणो ॾींदो, पर इन जे बावजूद बि अक़ीदो इहो रखंदा त ख़ल्क़ण वारो हिकिड़ो रब्बुल आलमीन आहे, ख़ालिक़ ॿियो केर बि कोन्हे। अल्लाह ताला हुननि जे ज़हन खे थो झंझोड़े, अल्लाह ताला हुन जे दिमाग़ खे बेदार थो करे, हुकुम थो फरमाए, जॾहिं तुंहिंजो अक़ीदो आहे त ख़ालिक़ मां आहियां, पोइ जॾहिं ख़ालिक़ मां आहियां त जेको ख़ालिक़ आहे इबादत बि उन ख़ालिक़ जी कबी, ॿिए जी इबादत कोन कबी। इबादत कबी ख़ल्क़ींदड़ जी, जंहिं साह ॾिनो आहे, अदम मां वजूद में आंदो आहे, कुझु बि न हुयासीं, हस्तीअ में आंदो आहे, असां बेकार हासे, असांखे इंसान करे। वलक़द करमना बनी आदम जो शरफ़ अता फरमाई। रब्बुल आलमीन फरमाए थो, जॾहिं मां रब करीम एतिरा तव्हां ते कुर्ब कया त हाणे इबादत बि तव्हांखे अल्लाह जी करणी आहे, ऐं उन अल्लाह जी करणी आहे जंहिंजे लाइ तव्हांजो अक़ीदो आहे त अल्लाह तव्हांजो असांजो ख़ालिक़ आहे। अल्हम्दुलिल्लाह, पाण अहले सुन्नतुल जमात वारा मुस्लमान जेके सही मुस्लमान आहियूं, असांजो त अॻे ई अक़ीदो आहे त असां सभिनि जो ख़ालिक़ अल्लाह आहे। असां नबी करीम खे ख़ालिक़ कोन चवंदा आहियूं, कंहिं पीर फ़क़ीर खे ख़ालिक़ कोन चवंदा आहियूं, कंहिं वली गौस कुतुब खे ख़ालिक़ कोन चवंदा आहियूं। हाणे ॾिसो, अल्लाह ताला हिते पंहिंजे इबादत जो हुकुम ॾिनो आहे त मां अल्लाह पाक जी इबादत कयो, पर वरी के अहिड़ा कम आहिनि जिन खां अल्लाह ताला वरी रोकियो आहे त ही कम न कयो। इबादत जे करण जो अल्लाह हुकुम ॾिनो त इबादत चओ भला इबादत इहो कंहिंजो हुकुम आहे, पर हिकिड़ो वरी अहिड़ो कमु आहे जंहिंजे लाइ अल्लाह थो चए त ही कमु न कयो। मिसाल, ला तुशरिक बिल्लाहि इल्ला शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। ओ बान्हा, अल्लाह सां कंहिंखे शरीक न कजांइ, कंहिंखे भाईवार न कजांइ। छो? इन्ना शिर्क लज़ुल्मुन अज़ीम, इन्ही जे करे जो शिर्क तमामु वॾो ज़ुल्म आहे। हाणे अवां इन्ही ॿिन्ही आयतुनि खे भेटाए ॾिसो। हिकिड़ी आयत में हुकुम आहे त इबादत कयो, ऐं ॿी आयत में हुकुम आहे त शिरक ॾाढे चो शिरक न कयो। हाणे मतिलब छा? इबादत अल्लाह जी करणी आहे, शिरक अल्लाह सां नाहे करणो। हाणे वरी टी आयत अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, वमन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब। जेको भी शख्स अल्लाह पाक जे निशाननि जी ताज़ीम करे, अल्लाह पाक जे निशाननि जी इज़्ज़त करे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इहा उन जे क़ल्ब जे तक़वा जे निशानी आहे, मुत्तक़ी हुजण जी निशानी आहे। यानी अल्लाह पाक जल जलालुहु मन वारियूं जूं शाइर निशानियूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह ताला फरमाईंदो आहे, ठहियलूं मुंहिंजूं आहिनि, पैदा मुंहिंजूं कयलूं आहिनि, ख़ालिक़ उन्हनि जो मां आहियां, उनखे बणाइण वारो मां आहियां। पर उहे अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जंहिंजे ॾिसण सां तोखे अल्लाह यादि अची वेंदो आहे।
मिसाल काबतुल्लाह, मिसाल छा आहे बाबा? काबतुल्लाह अल्लाह नाहे, काबो अल्लाह, ऐं पाण सजदो काबे खे बि मता सोचे मुंहिंजो सजदो काबे खे या न न, इहे जॾहिं चवंदे न त मां काबे खे सजदो थो कयां त मुशरिक थी वेंदे। काबे खे सजदो नाहे, सजदो आहे काबे जे रब खे। कंहिंखे सजदो आहे? ॾाढे जो कंहिंखे सजदो आहे? काबे जे रब खे सजदो आहे। बाक़ी काबे जे तरफ़ इन जे करे चइबो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकिड़ो सभिनी खे मुत्तहिद रखण जे लाइ, इत्तिहाद करण जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ी जिहत बनाई आहे, हिकिड़ो तरफ़ बनायो आहे त ॾखिण हुजी, उत्तर हुजी, ओभर हुजी या ओलह हुजी, ईअं जंहिंजो जाॾे मुंहुं आयो ताॾो फ़अैनमा तुवल्लू फसम्म वजहुल्लाह, जाॾे आयो ताॾे पिया मुंहुं कयो। रब थो फरमाए न न, अवां सभिनी खे मुत्तहिद रखणो आहे, सजदो मां अल्लाह खे करणो आहे, पर उत्तर हुजो, ओभर हुजो, ओलह हुजो, ॾखिण हुजो, तरफ़ तव्हांजो काबे वारो आहे। सजदो काबतुल्लाह ॾे कंदा कयो ऐं नियत सजदे जी मां अल्लाह जे ज़ात जी कंदा कयो। जन अल्लाह खे सजदो कयो या अल्लाह खे ॻोल्हियो, तंहिंजा बेड़ा ई पार थी विया। ज़िमनन इन ज़िमन में हिकिड़ी मूंखे ॻाल्हि यादि आई आहे, दिलि थी चवे तोखे ॿुधाए छॾियां, दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। तमाम घणनि किताबनि लिखियो आहे, ख़ासि करे तसव्वुफ़ जे किताबनि में ही मसइलो ईंदो आहे। हज़रत इब्राहिम बिन अदहम जेको यमन जो बादशाह हो, सारे मुल्क जे मथां हुनजी हुकूमत हुई, तलब कंदो हो, तलब अल्लाह मिले, अल्लाह मिले। बादशाही बि हलाए, हुकूमत बि हलाए, वज़ारतूं बि हलाए, तख़्त ते बि वेहे, पर चवे त अल्लाह मिले। साल थी विया, हिकिड़े ॾिहाड़े पंहिंजे महलात में सुतो पियो आहे, राति जो गहरी निंड में छत जे मथां आवाज़ आयो, जीअं माण्हू हलंदो आहे पेरनि जो आवाज़, छत जे मथां को ड्रोड़ू पाईंदो त आवाज़ ॿुधण में ईंदो, ठक ठक ठक। उथियो, पंहिंजे वज़ीर खे चई, बाबा मां बादशाह जो महल, ही केरु आहे जेको आधी राति जो गुस्ताख जेको मुंहिंजे महल जे मथां, मुंहिंजे हवेली में मथे आधी राति जो डोड़े थो, ॾिस केरु आहे? जलाल में बादशाह अची वियो। वज़ीर मथां ॾिसी मोटी आयोसीं, का शइ कान्हे, तव्हांजे महल में केरु ईंदो? पहरा चौकियूं। बादशाह वरी सुम्ही पियो, वरी ॿीहर निंड आई, ॿियो आवाज़ ॿुधाई। हाणे गुस्से में पाण वियो त वज़ीर मथां कूड़ थो हणे, मां ॾिसां। बादशाह महला जे छत ते वञे, अञा जो निहारे त बजणा हन, उन जे कुल्हे ते ॾावण पिया हन, मुहारूं पयूं हन, जत क़िस्म जा माण्हू लॻनि पिया। पुछई न बा केरु आहियो? चईसि असां जत आहियूं। अबा जत तव्हां मुंहिंजे महला ते छो आया हो? साईं असांजो उठ विञाइजी वियो आहे, उठ था ॻोल्हियूं। छा था ॻोल्हियूं? बादशाह चयो वॾा बेवकूफ़ आहियो जो मां बादशाह जे महलात जे मथां उठ वरी किथे मिलंदा? उठ त झंगल में मिलंदा, उठ तव्हांखे बादशाही महल ते न मिलंदो। जंहिंमहिल मुजादा बादशाह ईअं चयो आहे त तव्हांखे उठ बादशाही महल ते न मिलंदो, उहे जत चवनि था हो बादशाह जे बादशाही महलात जे मथां उठ न मिलंदो त बादशाही तख़्त ते अल्लाह बि कोन मिलंदो। बस इहे लफ़्ज़ चई उहे ॿई शख़्स ग़ाइब थी विया, अलाए ॼण काॾो आया हा, काॾे विया, उॾरी विया, अखियुनि खां ग़ाइब थी विया। बादशाह दिलि में सोचियो त मूंखे इशारो आहे, मां जो सालनि खां ॿियो सोचां अलाह मिले, अलाह मिले, अलाह मिले। सो ईअं त कोन मिलंदो जो बादशाही बि हुजे, तख़्त बि हुजे, हुकूमत बि हुजे, वरी अलाह बि मिले। हे मूंखे इशारो करे विया आहिनि त बादशाही छॾ त तोखे अलाह मिलंदो। सुबुह थियो, उथण सां वज़ीर खे घुराए, खाज़ाननि जूं चाबियूं हुनजे हवाले करे, बादशाही हुनजे हवाले करे, जे बाबा अस्सलाम अलैकुम, असां वञूं था। हे बादशाही, हे तव्हांजो मुल्क, तव्हां ॼाणो, मां अल्लाह जे राह में वञा थो ऐं पंहिंजे ख़ालिक मालिक जी इबादत कंदुसि। टे शयूं बादशाही मूं खणी रवानो थियो। दुरूद पर त ॿुधाए कहिड़ियूं टे शयूं खणी पढ़ंदा?
सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो विहाणो खयईं, सुम्हंदुसि किथे त विहाणो त हुजे भला। हिकिड़ो प्यालो खयईं, प्यालो, पाणी किथे पियां। हिकिड़ी पाण सां ॻोथरी खईं सतुनि जी, बुख लॻे त भला पुसाए मानी त खावां। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॻिते जो वञे, ॾिसे त हिकिड़ो मुसाफ़िर आहे दरिया जे किनारे ते बुखनि सां पाणी पियो पीए। दिलि में चई त प्याले खणण जी ज़रूरत ई कान्हे का, रब करीम मूंखे हथ ॾेई छॾिया आहिनि, प्यालो उते उछले छॾियईं। अॻिते रवानो थियो, हिकिड़ो हमराह हुआ, वण जे हेठां बाह सेरांदी कयूं, सुतो पियो आहे, गोघरा पिया लॻनि, मस्तीअ में सुतो पियो आहे। दिलि में चई त अलाह पाक मूंखे बाह ॾिनी आहे, विहाणे जी ज़रूरत कान्हे, विहाणो उते फिटो खणी कयईं। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अॻिते वञे, ॾिसे त सुभान अल्लाह, अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे फज़लो करम सां हिकिड़ो शख़्स जंहिंजा हथ बि सुकल आहिनि, पेर बि सुकल आहिनि, मुहताज गार में वेठो आहे। हिन ॾिठो कोन, परे खां ॾिठई त हिकिड़ी हरणी आहे, उहा सूअ आहे, हुनजा पठाण बिल्कुलु संहुया पिया आहिनि, उहा अंदरि गार में लंघे वञे थी पई। हिन दिलि में सोचियो ॾिसां छा आहे, अञा जो निहारे त हथनि पेरनि सुकल खे हरणी खीर पीआरे वापसि पई वञे। दिलि में सोचे वाह मुंहिंजा मौला, इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। मुंहिंजा ख़ालिक तूं त वॾो रज़ाक़ आहे, जंहिंखे हथ बि न आहिनि, पेर बि न आहिनि, उनखे बि रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहे। मां त हटो कटो आहियां, मूंखे छो छॾींदे, सतूं बि उन जाइ ते फिटा करे रवानो थी वियो। इरादो कयईं त उन रब जो दीदार कयां, रब्बुल आलमीन जे बैत रब्बीअ जो, काबे जो दीदार कयां। पर काबे ॾे वञा त कीअं वञा? विख खणा, नफ़िल पढ़ा, ॿी विख खणा, ॿियो नफ़िल पढ़ा, टी विख खणा, टियों नफ़िल पढ़ा, जेसी ताईं काबे पहुचा विख विख ते नफ़िल पढ़ंदो वञा, जीअं काबे जो दीदार कयां। चओ सुभान अल्लाह। कंहिंजो दीदार कयां? कंहिंजो अबा? 14 साल गुज़री विया। चओ सुभान अल्लाह। हिकिड़े दिहाड़े मुंहिंजा दोस्तो रस्ते में वेंदे वेंदे दरिया जे किनारे ते वेठो आहे, गोदड़ी फाटी वई आहे, खमीस फाटी वई आहे, सुई किथां हथ करे उन पंहिंजे खमीस खे टोपा वेठो ॾे। टोपन ॾींदे ॾींदे उन्हीअ जो ई वज़ीर, बादशाह जो वज़ीर लश्कर सां उतां लॻियो। परे खां सुञातई त बादशाह हुआ, जेको मुंहिंजो बादशाह हो, मां हुनजो वज़ीर हुयुसि। हाणे इहो बादशाह ई छॾे फ़क़ीर थी वियो आहे, मां वज़ीर बादशाह आहियां। पर ॾिठई त गोदड़ी वेठो सिबे। दिलि में सोचई त अजीब बादशाह हुआ, बादशाही छॾे गोदड़ी वेठो सिबे, मां बादशाही वेठो कयां। हाणे हिन जी बादशाही हुजे हा त भलो हुजे सा, बादशाह हुजणु भलो आहे, फ़क़ीर हुजणु गोदड़ियूं सिबणु इहो वरी कहिड़ो कमु आहे? इहो हुनखे दिलि में ख़्यालु थियो ऐं मथां अची हुनखे चई साईं अस्सलामु अलैकुम। मथे निहारे सुञातई अदा वालेकुम सलाम, फलाणो आहे? चई हा ओ साईं। ईअं चई बादशाह उन सुल्तान इब्राहिम बिन आदम रहमतुल्लाह ताला अलैह उहा हथ वारी सुई जेका ही उहा खणी दरिया में उछले छॾी। अबा छा दरिया छा सुई? बस सुई उछलाए। वज़ीर खे चई जेको हाणे बादशाह हो, ओ वज़ीर चए जी साईं, तो दिलि में सोचो हो त बादशाही भली आहे, फ़क़ीरी में कुझु बि कोन्हे। हाणे ॾिस मुंहिंजी बादशाही। सुई उछलाए हुकुम कयईं, ओ दरिया जूं मच्छियूं मूंखे पंहिंजी सुई मोटाए ॾियो, मूंखे पंहिंजी सुई मोटाए ॾियो। 100,000 माहिए इल्लाहिए सोज़ने ज़र दर्दहा हर माहिए। जमल हिन फ़क़ीर चयो आहे त मूंखे पंहिंजी सुई मोटाए ॾियो, त लखनि जे तादाद में मच्छियूं मुंहुं मथे कढी आयूं ऐं हर हिक मच्छीअ जे वात में सोन जी सुई हुजे। लख 100,000
माहिए इल्लाहिए सोजने जर दरजदा हर माहिए हर मच्छीअ जे वात में सोन जी सुई आहे हज़ारनि जे तादाद में ॿाहिरि निकिरी आहियूं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इब्राहिम इब्न आदम रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था ओ मच्छुओ मूंखे सोन जी सुई न खपे मूंखे पंहिंजी जेका लोह वारी सुई आहे सा मोटाए ॾियो। बस हुनजो इहो चवणु मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो हिकिड़ी नंढड़ी मछड़ी हुजे उहा तरंदी तरंदी किनारे ते आई उहा लोह जी सुई बादशाह जे आॾो झलियईं। बादशाह सुई हथ में करे वज़ीर ॾे निहारे फरमाइनि था ओ वज़ीर हाणे तूं पाण फ़ैसिलो कर या तो वारी बादशाही मथे आ या मूं वारी बादशाही मथे आ। चओ सुभान अल्लाह। ओ वज़ीर तो वारी बादशाही में साज़िशूं तो वारी बादशाही में शरारतूं तो वारी बादशाही में पहरा तो वारी बादशाही में दुश्मनियूं माण्हू तोखे को ज़हर ॾियण जी कोशिशि कंदो तोखे को तख़्त तां लाहिण जी कोशिशि कंदो। अल्लाह पाक मूंखे अहिड़ी बादशाही अता फरमाई आहे जो मुंहिंजे बादशाही खे लहर न को लोॾो क़यामत ताईं मां अल्लाह पाक जे वलीअ जो माण्हुनि जे दिलि ते बादशाहीअ जो असरु हूंदो। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ आहे। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आवाज़ सच थो चवां या ग़लति थो चवां? पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खे साल गुज़री आहे। चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त 700 साल खां मथे अरसो गुज़री वियो आहे पर ॾिठो त तव्हां सां बि कोन्हे पर अॼु बि अल्लाह जे फज़ल सां गौसल आज़म जो नालो ईंदो आहे त हियां ठरी पवंदो आहे। हज़रत गौसल आलमीन मुल्तान वारो बुज़ुर्ग आहे उनखे बि कई 100 साल गुज़री आहे उनजो नालो ईंदो आहे हियां ठरी पवंदो आहे। मुंहिंजा अदा कलंदर शहबाज़ खे साल गुज़री आहे नालो ईंदो आहे हियां ठरी पवंदो आहे। सुल्तान औलिया जो नालो ईंदो आहे 100 साल गुज़री आहे पर हियां ठरी पवंदो आहे। भेटाई साहब जो नालो ईंदो आहे 100 साल गुज़री आहे हियां ठरी पवंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जो नालो ईंदो आहे 100 साल गुज़री विया हियां ठरी पवंदो आहे। इहो छा आहे? इहो अल्लाह वारनि जी बादशाही आहे अहिड़ी बादशाही आहे जो को क़यामत ताईं बादशाही क़ाइम दाइम हूंदे। मूंखे सच ॿुधा इन बादशाही जे मट का बि बादशाही आहे? सरवर नूह रहमतुल्लाह अलैहि खे साल गुज़री आहे मुंहिंजा दा सजूं गुज़रियूं पर अल्लाह जे वलीअ जो नालो ईंदो आहे हियां ठरी पवंदो आहे। छाजे करे? जो इन्हनि खे अल्लाह ताला उहो पावर नसीब फरमायो आहे अहिड़ी बादशाही नसीब फरमाई आहे जो अल्लाह पाक जे वलीअनि जी हर दौर में हुकूमत आहे ई आहे। अबा अयूब खान जी हुकूमत तभी कलंदर ते हाज़री भरे जे याया जी हुकूमत तब कलंदर ते हाज़री भरे जे भुट्टे साहब जी हुकूमत तब कलंदर ते हाज़री भरे जे मुंहिंजा ज़ियाव जी हुकूमत तब कलंदर ते हाज़री भरे। अवां गौर कयो कहिड़े बि दौर जो बादशाह अचे बादशाह पाण में विढ़िया पिया आहिनि पर अल्लाह जे वलीअनि जे दर ते सभई हाज़रियूं पिया भरनि। सच ॿुधाए त इन बादशाही जहिड़ी ॿी का बादशाही आहे न। मुंहिंजा दा बादशाह तलवार जे ज़ोर सां बंदूक जे ज़ोर सां बादशाही कंदा आहिनि। अल्लाह जा वली माण्हुनि जा गर्दन न झुकाईंदा आहिनि माण्हुनि जूं दिलियूं झुकाईंदा आहिनि माण्हुनि जा कल्ब झुकिया पिया हूंदा आहिनि। उन अल्लाह जे वलीअनि जो नालो ईंदो आहे ईमान जो ज़रड़ो हूंदो आहे त अखियुनि मां लुढ़क वेही पवंदा आहिनि। इहो छा आहे? इहो अल्लाह वारनि जी सही हुकूमत आहे। दुआ कर छॾ अल्लाह ताला तो असांखे औलिया अल्लाह जो अदब नसीब फरमाए। मुंहिंजो मौज़ू कोन्हे ज़िमननि ॻाल्हि ई ॻाल्हि अञा अॻिते हले थी सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। ॾाढे बाबा ॾाढे 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 बुलंद आवाज़। किताब त ॾोकड़नि जो आहे दुरूद त ॾोकड़नि जो कोन्हे।
ॾाढे पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। ॻाल्हि पे कयमि, चओ सुभान अल्लाह। इब्राहिम बिन अदम सजदा कंदो रवानो थींदो थो वञे, चओ सुभान अल्लाह। काॾे थो वञे? काबतुल्लाह। काॾे थो वञे? बैतुल्लाह। काॾे अबा? 14 सालनि खां पोइ बैतुल्लाह पहुतो आहे, चओ सुभान अल्लाह। कीअं पहुतो? विख विख ते 14 साल खां पोइ जॾहिं काबे में पहुतो, उते जो वञे त काबो आहे ई कोन। हैरान थी वियो। सफ़ा मरवो भी आहे, आबे ज़मज़म भी आहे, हरम शरीफ भी आहे, पर काबो कोन्हे। अल्लाह जे दरगाह में सजदे में किरी पियो, या इलाहुल आलमीन, अलाए मुंहिंजे अखियुनि जो कसूर आहे, अलाए काबो काॾे वियो आहे, मूंखे काबो नज़र नथो अचे। रब्बुल आलमीन वटां वलियनि खे इल्हाम थींदो आहे, अल्लाह जे नबीअ ॾे वही ईंदो आहे, वलीअ खे इल्हाम थींदो आहे। अल्लाह जे वलीअ खे इल्हाम थियो आहे। ओ इब्राहिम बिन अदहम सफ़ा मरवे खां परे पासे टकरीअ जे भर में वञो, अञा जो वञी उन पासे ॾिसे त हज़रत बीबी राबिया बसरी, अल्लाह जी वली औरत आहे, सिर सजदे में कयो पई आहे, काबतुल्लाह उनखे ॿाहिरां फिरी रहियो आहे। हैरान थी वियो, या इलाहुल आलमीन, छा माजरा आहे? सॼो जहान काबे जो तवाफ़ कंदो आहे, सॼा पीर पैगंबर नबी वली काबे खे घुमंदा आहिनि, हे केरु औरत आहे? रब्बुल आलमीन फरमायो, प्यारा इब्राहिम, तो 14 साल पंधु कयो आहे त काबो ॾिसां। छा ॾिसां? काबो ॾिसां। हाणे काबो तोखे नज़र हितड़े आयो आहे। इहा राबिया बसरी वेचारड़ी आहे, इहा चवंदी आहे काबे जी ज़रूरत ई कान्हे का, मां काबे जो रब ॾिसां। वो जेको रब खे तलबींदो आहे, काबो बि उन्हनि जो तवाफ़ कंदो आहे। तोखे काबतुल्लाह जी तमन्ना हुई, हिनखे काबे जे रब रब्बुल आलमीन जी तमन्ना हुई। इब्राहिम बिन अदहम थो चवे त 14 सालनि खां पोइ मूंखे सही ख़बर पई त काबे जी तलब कान कबी, जे तलब कबी त रब्बुल आलमीन जी कबी। बेटा ईसा चवंदो, अच्छा खां वञी छो तूं ॿेली बीही ॿियनि जो, वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, अदा सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह हसीन। जंहिंखे अल्लाह पाक प्यारो आहे, रब जी बात कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, शाइरुल्लाह उन्ही खे चइबो आहे जंहिंजे ॾिसण सां रब यादि अची वञे। काबे जे ॾिसण सां रब यादि ईंदो आहे, चओ सुभान अल्लाह। सफ़ा ऐं मरवे जे ॾिसण सां अल्लाह यादि ईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, वमन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब। जेको अल्लाह जे निशाननि जी इज़त कंदो आहे, उन जी निशानी आहे तुंहिंजो कल्ब पाक आहे। मालूम थियो त अल्लाह जे निशाननि जी ताज़ीम करणु असां ते फ़र्ज़ आहे। अल्लाह पाक जा शाइर छा आहे? कलामुल्लाह बि अल्लाह जी निशानी आहे, चओ सुभान अल्लाह। कुरान पढ़बो आहे, ॿुधबो आहे, त यहाँ ठरी पवंदो आहे। इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह। कुरान फरमाईंदो आहे त सफ़ा जो जबल ऐं मरवे जो जबल इहे बि अल्लाह जे कुदरत जा निशान आहिनि। पर अञा बि तोखे ॿुधाए छॾियां त जेके औलिया अल्लाह अल्लाह जा वली आहिनि, इहे बि अल्लाह जे कुदरत जा निशान आहिनि। इज़ा रुअ ज़ुकिरल्लाह, मुंहिंजे महबूब नबी फरमायो आहे त वलीअ जी निशानी इहा हूंदी आहे, जॾहिं वलीअ जो दीदार कबो आहे त अल्लाह यादि अची वेंदो आहे। अल्लाह जो दीदार कोन थींदो आहे, लेकिन अल्लाह जी ज़ात यादि अची वेंदी आहे। कंहिंजे ॾिसण सां, उन वलीअ जे ॾिसण सां। इहे वलीअ बि शाइरुल्लाह आहिनि। हाणे छा साबित थियो त इबादत कबी, इबादत कबी, पर ताज़ीम हर उन्ही शइ जी कबी जेका अल्लाह जी प्यारी आहे। पोइ काबतुल्लाह या कलामुल्लाह या मुजादा या शाइरुल्लाह या औलिया अल्लाह हुआ, उन जी ताज़ीम कबी। हाणे इबादत जो हुकुम आहे, शिरक खां मनो आहे, वरी ताज़ीम जो हुकुम आहे। इन मां साबित थियो त अल्लाह वारनि जी ताज़ीम करणु शिरक, ॾाढे जो अल्लाह वारनि जी ताज़ीम करणु
शिरक नाहे। असां उन्हनि शयुनि जी इज़त कंदा आहियूं जंहिं शइ सां कंहिं अल्लाह वारे जी निस्बत थी पवंदी आहे। पोइ अल्लाह वारे जी निस्बत थी पवंदी आहे त बेड़ा ई पार थी पवंदा आहिनि। असांखे सबूत मिलनि था नबी करीम जी घरवारी मदीने में ऐलान थी कराए, ओ मदीने वारो जी साईं अम्मा जेकॾहिं बीमार थियो त डॉक्टर वटि न वञिजो। अम्मा काॾे वञूं? मां वटि अचिजो। अम्मा तूं हकीम आहे छा? चए थो हाओ, मूं वटि अहिड़ी दवा आहे, हर दर्द वारे जे लाइ हिकिड़ी दवा आहे। अव्हां खे इहो बि ॿुधायां त मदीने में असहाब बि हुया। केरु हा? मुल्ला मौलवी जो कान जेके टके ते ईमान विकिणी छॾनि। न न, मुंहिंजा दोस्त सहाबा जंहिंजो क़ुरान शान बयानु कयो आहे, उहे सहाबा बि मौजूदु आहिनि। अम्मा ऐलान थी करे त मरीज़ वठी अचो। मरीज़नि जी कतार लॻी वई। अम्मा अंदरि घर में वई, पेटी खणी आई, लकाठ जी नंढड़ी पेटड़ी, उनखे खोलियईं। प्यालो पाणीअ जो बि खणी आई। उन पेटीअ खे खोले उन मां नबी करीम जो पहिरियाण कढियाई। उन प्याले में पहिरियाण जो पलव पुसाए निपूड़े जंहिं बि मरीज़ खे पीआरे त शफ़ा थी पई वञे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चारे यार। इहो करण वारी बि नबी पाक जी घरवारी सहाबियाणी आहे ऐं साम्हूं करण वारा बि सहाबी आहिनि। मालूम थियो त मुहम्मद मीर जे कपिड़े में बि शफ़ा आहे। मूंखे ॿुधा त इन्हनि जी ताज़ीम कबी या न कबी? ताज़ीम कबी। ताज़ीम शिरक न आहे, ताज़ीम हराम न आहे, ताज़ीम लाज़िम आहे, वाजिब आहे, ज़रूरी आहे। ऐं ताज़ीम करणु ईमान जी निशानी आहे। जंहिंजे दिलि में अज़मत न आहे, बेअदब बेनसीब आहे। अल्लाह खां दुआ आहे रब करीम शर तव्हां असांखे अदब नसीब फरमाए। मुंहिंजो मौज़ू अञा कुझु ॿियो आहे, पर अॼोके जुमे ते रुगो तमहीद में टाइम गुज़री वियो। इंशाअल्लाह अज़ीज़ इन आयत सगोरी जे बारे में आइंदा हयाती हूंदी त ईंदड़ जुमनि ते तफ़सील सां गुफ़्तगू कंदासीं। अल्लाह पाक तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए, नबी करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। जन दोस्तनि सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।